वेलकम टू बैक दोस्तों। प्रोग्राम महराण जा रागी असीं उनजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। महराण जा रागी में अॼु जंहिं महराण जे रागीअ जे फ़न ते गुफ़्तगू थी रही आहे उन जो नालो आहे जलाल चंद जो। गुफ़्तगू करे रहिया आहियूं नसीर साहब आहियूं। नसीर साहब हाणे थोरो ई मुख़्तसर तारुफ़ आहे त जलाल जो जनमु 1944 में सिंध जे मोरे शहर जे पसगरदाई जे हिकिड़े ॻोठ फुल में थियो ऐं हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जे घर में थियो। संदसि जीवन सफ़र बिलाशक्त ज़माने जे लाहनि चाढ़नि मां गुज़रियो आहे। नौजवानी में हल्की फुली आवारा गर्दी बि कयईं, थाणनि ऐं कचहरियुनि जा चकर बि कचईं त संदसि ओचितो मिज़ाज में आख़िर में ठहराव अची वियो ऐं सॼी अॾाइनि ऐं ओबाशनि खे तर्क करे दर्ज़ को दुकान खोले वेही रहियो। बिरह कयो बदनाम यकतार बाबा इश्क खणाया ऐं पोइ हू यकतारो कुल्हे ते रखी मक़ामी बुज़ुर्गनि जे मकाननि औतारनि जूं हाज़िरियूं ॾियणु लॻो। यकतारनि ऐं बाजनि जे उन सफ़र में उन हिकु फ़क़ीर बाबा जूं दुआऊं बि शामिल आहिनि जंहिं हुनखे चयो, शाबास ॾींदे चयो त जलाल तोते नोटनि जा मींहं वसंदा पर जीअं त तव्हां चओ त तूफ़ान वसिया। बिलाख़िर फ़क़ीर बाबा जी दुआ हुनजो रंग लाथो ऐं जलाल ते अणमुदाइता वॾ फुड़ा पैसनि जा मींहं वुठा ऐं कमाल जा वुठा। जलाल सुर जे सफ़र जो आगाज़ यकतारी जी तंद खां पेवंद पाए कयो ऐं उन फ़क़ीरानी साज़ खे महदूद दायरे खां ॿाहिरि कढी हवाउनि ऐं फ़ज़ाउनि में पखेड़े छॾियो। यकतारो बिलाशक्त अवामी साज़ आहे जेके सभ खां पहिरीं फ़क़ीर अमीर बख़्श मकाननि ऐं औतारनि मां कढी रेडियो ताईं आंदो। बाद में ढोल फ़क़ीर अब्दुल गफ़ूर हुसैन बख़्श ऐं ॿियनि हुनखे इस्तेमालु कयो ऐं अञा वधीक रूशनास करायो। जलाल जो इहो कमाल आहे जो हुन यकतारे खे मीडिया खां सवाइ वॾियुनि वॾियुनि महफ़िलुनि ताईं पहुचाए मक़बूल आम बणायो। जेतिरे क़दुरु जलाल जे राग जो तालुक़ु आहे उन लाइ इहो चवणु सही थींदो त हू अक्सर मथियनि सुरनि ऐं तेज़ रफ़्तार ॾोहिड़नि ते ॻाइण जी सघ रखे थो ऐं यकतारे सां गॾु चपड़ियुनि जो बि इस्तेमालु करे थो त वेतर उन में नओं रस ऐं जस बि भरिजे थो। जलाल आसान तिर्ज़नि तालनि सुरनि जा मजाज़ ॻायो ऐं कमाल ॻायो ऐं ख़ूब ॻायो। जलाल जो आवाज़ केतिरो सुरीलो आहे, संगीत जे उसूलनि मुताबिक़ आहे या न, उन खां कते नज़र इहा बि हक़ीक़त आहे त संदसि सुर सदाई मुतहरिक सोज़ो गदास सां लबरेज़ रहिया आहिनि। जलाल जी पसंदीदा सिन्फ़ सुखन काफ़ी आहे जंहिंखे हू तवील सिंधी सराइकी ॾोहिड़नि सां सजाए उन खां पोइ ॻाए थो ऐं दिलि सां ॻाए थो। इन में बिलाशक्त संदसि ऑर्केस्ट्रा जो वॾो अमल दख़ल आहे। जलाल जो हाफ़्ज़ो उहो आहे जो हज़ारे काफ़ियूं ऐं कलाम समय केस्टुनि में रिकॉर्ड कराया अथसि पर उन लाइ हुन कॾहिं बि को नोटबुक इस्तेमालु न कयो आहे। ढोल फ़क़ीर चवंदो हो त हू 3 रातियूं मुसलसल बिना वर्जाउ जे ॻाए सघे थो पर जलाल शायदि अञा बि अॻिते निकिरी पंहिंजी तेज़ तर हाफ़्ज़े जो सबूत ॾिनो आहे ऐं उन हवाले सां हुन जी दिलि दुख़्तर क़ल्ब किताब हुन जी दिलि ऐं हुनजो साज़ रहियो आहे ऐं यकीनन हू इल्मी ऐं कलमी ऐं बिल्कुलु दिली गायक आहे जो जेकी बि ॻायो थो सो दिलि सां ॻाए थो ऐं दिलनि जी धड़कन बणिजी पवे थो। जलाल जो फ़न ॻोठाणो आहे, संदसि गुफ़्तगू जो लहजो बि निज ॻोठाणो रहियो। संदसि तलफ़ुज़ सम्झ में अचण जहिड़ो आहे। जलाल जी काफ़ियुनि कलामनि जी गुंजार जो उहो बि आलम आहे जो ॻोठाणे माहौल खां ॻोठाणी होटलुनि ताईं ऐं खेतनि में कमकार कंदड़ हारियुनि नारियुनि खां ट्रैक्टर ट्रालियुनि थ्रेशरनि ऐं शाहराहनि जी तेज़ रफ़्तार ट्रकुनि ताईं संदसि सुर जूं सदाऊं गूंजंदियूं महसूसु थींदियूं हुयूं ऐं हवाउनि उन्हनि सदाउनि खे परे परे ताईं पहुचाए मुल्की सरहदुनि ताईं पखेड़े छॾियो ऐं वाक़ई जलाल मक़बूलियत जो इहो बि कमाल करे ॾेखारियो। जलाल जे सुर जो सफ़र कैसेट खां शुरू थियो हो ऐं शायदि कैसेट बि पंहिंजे कमर्शियल सफ़र जो आगाज़ जलाल सां कयो आहे। जलाल सां कैसेट ईअं ठही वई जीअं बेंजो बिलावल बेल्जियम सां, बिस्मिल्लाह ख़ान जी शहनाई सां, सारंगी मजीद ख़ान सां, अलगोज़ो मिस्री ख़ान जमाली सां। ईअं चवण में बि को हर्ज कोन्हे त इहे सभु शयूं हिक ॿिए लाइ लाज़िम में मलज़ूम हुयूं।
जलाल जे सुरनि जा हुल हवाउनि में हुलिया त मशहूरु ब्रॉडकास्टर ग़ुलाम सिंह शेख जेको हमेशह नवनि फ़नकारनि जी तलाश में रहंदो हो, तंहिं ओबी दौरान नवाब शाह जी हिकिड़ी नंढड़ी होटल तां खेसि ॻोल्हे लधो, जंहिं होटल जो रोज़गार ऐं आधार जलाल जी केसटनि ऐं कलामनि सां हलंदो हो। सो खेसि रेडियो हैदराबाद वठी आयो ऐं रेडियो ते हुन कुझु कलाम रिकॉर्ड कराया हुआ ग़ुलाम सिंह शेख साहब, जंहिंमें जतनकारनि जेॾियूं लखनि जो छलो आहे टके जो थी भायां, इहे कलाम जेके हुआ। उन खां पोइ मुमताज़ मिर्ज़ा साहब जलाल खे पाकिस्तान टेलीविज़न कराची ते वठी वियो ऐं शाह अब्दुल भिटाई जे मेले ते बि वठी आयो। पर हक़ीक़त आहे त जलाल रेडियो टीवी खां अॻु ई कैसेट ज़रिए मक़बूल ऐं मशहूरु थी चुको हो। जलाल जी मक़बूलियत जो ऐवान सदाईं वसी रहियो आहे। चवनि था त सिंध में वॾे पैमाने ते थींदड़ शादियुनि मुरादियुनि जा ॾींहं जलाल जी कंफर्मेशन बाद तय थींदा हुआ ऐं संदसि महफ़िलूं निहायत शान ऐं शौक़त ऐं सजावट सां सजल हूंदियूं हुयूं ऐं मौज़िज़नि उन्हनि महफ़िलुनि में कसरत सां शरीक थींदा हुआ। न रुगो इहो पर संदसि राग जा शौक़ीन ऐं ज़ौक़ीन मक़ामी होटलुनि वारा महफ़िलुनि मां टेप रिकार्ड भरे खणी वेंदा हुआ ऐं उन खां पोइ उहे उन्हनि ते कारोबार बि कंदा हुआ। उन्हनि केसटुनि ते उन्हनि जूं होटलूं हलंदियूं हुयूं ऐं माण्हू ईंदा हुआ। जलाल शहपर ठहिराइण में सदाईं जेको पाण ॻाल्हि कई त उनखे उनजो शौक़ु हूंदो। उन खां पोइ काफ़ी अहिड़ा फ़नकार पैदा थिया जंहिं जलाल जी नक़ल कई। सिंध जो ही अनमोल लोक फ़नकार मंजता तौरु शाह लतीफ़ कलंदर लाल शहबाज एवार्ड सचल सरमस्त एवार्ड खां सवा लातादाद अवामी मोहबतूं बि माणे चुको हो जिन जो जवाब ई न आहे। जलाल गुज़िश्ता 15 सालनि खां या 10 सालनि खां बिट जे दरगाह ते चौकी ॾींदो रहियो आहे। संदसि मक़बूलियत में कंहिं क़िस्म जी का बि कमी न आई आहे। ओतिरो ई मक़बूल हुयो जॾहिं पहिरें दफ़ा आयो ऐं अॼु बि ओतिरो ई मक़बूल आहे। जलाल कुझु वक़्तु अॻु हिकिड़ो इंटरव्यू ॾिनो आहे जेको 2-4 ॾींहं अॻु अख़बार में छपियो आहे, चए थो लूलनि ऐं लंगड़नि खे लतीफ़ अवार्ड मिलंदो आहे। इहा ॻाल्हि ग़लति आहे। अॼु हिन खे हेतिरा साल जेके हिन जा थिया आहिनि ऐं हिन जेके यकतारे ऐं चपर जी ख़िदमत कई आहे ऐं इन हवाले सां मूंखे ख़बर आहे ऐं नसीर खे ख़बर आहे त असां जेके रिहर्सल कई आहे जेके नौजवान आया आहिनि तंहिंमें आउं पायां थो 90% उहे नौजवान हुया जेके जलाल वांगुरु ॻाईंदा हुया। ऐं हिकिड़ो उहो वक़्तु हुयो जॾहिं सिंध जे तमामु ओतारनि में त न पर ओताकुनि में हिन बसुनि में जेके हलनि थियूं या टैक्सियूं हलनि थियूं ट्रैक्टर उन ते किशोर या लता ॿुधण में ईंदो हुयो। जलाल सां आयो त सभु ईअं ॿार ई थी वई रुगो जलाल खे ॿुधंदा हुआ। इहा हिन जी मक़बूलियत आहे ऐं हिन जो प्यार आहे जंहिंजे हवाले सां ही हमेशह हिते अचे थो। मूंसां ऐं मुमताज़ सां तमामु घणी हुजत हिनजी रही आहे। असांजी बि ओतिरी हुजत आहे हिन सां। अमरोही साहब खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे हिते स्टेज ते अचनि, जलाल खे इन हवाले सां लतीफ़ अवार्ड ॾियनि। जलाल असांजे सिंध जी सूंह आहे, सिंध जो सपूत आहे, सिंध जो सुरेलो सरवाण आहे। अॼु खां 15 सालनि खां हे पंहिंजो विज वांगुरु वॼंदो थो रहे। असांखे सलाम था कयूं। हक़ हक़दार खे मिलियो आहे। लतीफ़ जे अवार्ड जो हक़ बि संदसि हो, संदसि खेसि हक़ पले विधो वियो आहे। हमीद आख़ुन खे मुबारक हुजे, हक़दारनि खे हक़ ॾियारियो अथनि। अस्सलाम वालेकुम। महिरबानी। इन में को शक न आहे त जलाल सिंध जो अवामी फ़नकार आहे ऐं जीअं पाण चयो अथई हिन खे त न चवणु घुरिजे, असांखे चवणु घुरिजे त हे वाकई सिंधी अवाम जे हवाले सां बेताज बादशाह आहे, यकतारे ऐं चपर जो। जलाल ख़ान जीवन जा 56 साल ऐं फ़नी सफ़र जा 35 साल मुकमल कया, जंहिं पंहिंजी जोबनि खे
ख़ूब छेड़ियो ऐं माणियो ऐं रागी मां चङो भलो ज़मींदार बि बणिजी वियो। बिल आख़िर 10 जनवरी 2001 ते ख़ुशहाली वारी हालत में पंहिंजा पसाह पूरा करे हमेशह लाइ मोकिलाए वियो ऐं फुलनि जे शहर में मिटी माओ हवाले थी वियो। अॼु न उताकनि में तालिब तवारीन आदेसी उथी विया, मरियूं मूं मारीन जे जीअ खे जियारीन से लाहौती लॾे विया। त साहिब हीउ थोरो मुख़्तसिर तारीफ़ हो जेको असां जलाल जी शख़्सियत ते या जलाल ते असां ॻाल्हायो। हाणे आउं सम्झां थो त हिकिड़ो नग़मो पाण जेको आहे सो उन खां पोइ वरी ॻाल्हायूं था। त दोस्तो अचो त जलाल चांडे जो ॾिसूं था हीउ ख़ूबसूरत नग़मो। दर्दन मुंहिंजी दिल में खोटे छॾी खाण, दर्दन मुंहिंजी दिल में खोटे छॾी खाण, अची अजीब इश्क मां तेरी पाण सुञाण, कोलाची हिकिड़े माण्हूअ कान हिते रूं था रत खुड़ा, दिल जी लगी सा दिल के खबर दिल दाहू करे, दिल दाहू करे, मुका सोना रही हो परे, रही हो परे, दिल जी लगी है दिल जी लगी सा दिल के खबर दिल दाहू करे, दिल दाहू करे, मुका सोना रही हो परे, रही हो परे। यार मिले दिए मोहत मिले यार मिले दिए मोहत मिले दिल दाहू करे, दिल दाहू करे, मुका सोना रही हो परे, रही हो परे। जी दोस्तो, नसीर भाई हाणे हिन में हिकिड़ी जाइ ते मूं पढ़ियो हो त साईं समन शाह सरकार जो मेलो लॻो हो, उते उस्ताद मंज़ूर अली खान बि वेठो हो, त उन जलाल लाइ चयो त तुंहिंजो भाग पियो ॻाए, बाक़ी गायकी न आहे, इहो तुंहिंजो भाग आहे। ऐं अहिड़े ई कुझु जेके से चवनि था अल्फाज़ जेके से सिंगार अली सलीम, उस्ताद मोहम्मद जुमन ऐं ॿियनि फ़नकारनि बि चया त हिते जॾहिं जलाल खे असां ॾिसूं था त
त पोइ चऊं था त मौला कुदरत तूं वॾो कारसाज़ आहीं, हिते फंड न आहे, हिते मुंहिंजे मौला जा भाग कर्म। पियो ॻाए, भाग पियो ॻाए। हा साईं। समन सरकार जे मेले में जेको मशहूरु जुमिलो आहे, जेको जिते किथे कोट थिए थो, ऐं पाण बि जलाल पंहिंजे इंटरव्यूज़ में ॿुधाईंदो असांखे रहियो आहे त उते छाकाणि त इहे जीअं थिएटर लॻंदा आहिनि, उते उस्ताद मंज़ूर ते घटि पिया माण्हू वञनि, हिन ते वधीक पिया अचनि, त उस्ताद पाण चयो त हली ॿुधो त सही, ॾिसूं त सही हीअ आहे छा हिन जो राग, ऐं उस्ताद पाण हिनखे 100 रुपयो नज़र ॾिनो आहे ऐं चयो आहे त जलाल असीं राग था ॻायूं, बाबा तूं भाग थो ॻाए। सो इहे त पंहिंजा मशहूरु जुमिला आहिनि जेके जलाल सां उनजे फ़न जी मंजता में सभिनी हस्तियुनि जेके ॾिना। मूं सवेल तव्हांखे चयो पिए त जीअं पाण सम्झंदासीं त इहे जेको 48 शाइरनि जा कलाम हुन ॻाया आहिनि रुगो, पर ईअं न आहे। हुन शाह लतीफ़ खे ॻायो आहे, सचल सरमस्त खे ॻायो आहे, ख़्वाजा फरीद खे ॻायो आहे, बुला शाह खे ॻायो आहे, त अहिड़नि अज़ीम तर शाइरनि जा कलाम बि हू पढ़ियल न हो, हुनखे यादि कराईंदा हो, कराए वेंदो। जीअं तव्हां सवेल ॿुधाए पिए त 2-2 कलाक न 2-3 ॾींहं ताईं हू जेकॾहिं चाहे त मौसीक़ी जी महफ़िलूं करे, सभु हाफ़िज़े जी बुनियाद ते कलाम ॾोहीड़ा ॾींदो वेंदो, ॻाईंदो वेंदो। रेडियो ते जेके हुन जा प्रोड्यूसर असां जीअं ॾिठा त ग़ुलाम हुसैन शेख साहिबु ऐं पोइ अनवर बलोच साहिबु, मूं अनवर बलोच साहिब खे हुनखे रिकॉर्ड कंदे ॾिठो, ऐं मूं ॾिठो त उते बि हिन ॾाढनि सुठनि शाइरनि खे ॻायो आहे। मिसाल त अली गुल रिंद आहे, ऐं गॾोगॾु असांजो अब्दुल ख़ालिक अब्द आहे, पर असांखे ख़ुशी थी त उस्ताद बुखारी हुनजे ज़ाती दोस्तनि में हो। ॾिसो असांजे सिंध जो अज़ीम शाइर आहे जेको हुन सां मिलणु वञे पियो मोरे में, ऐं हू उस्ताद बुखारी सां दादू में मिलणु पियो वञे। हुननि ॿिन्ही शाइरनि ऐं आशिक़नि यानी चइजे त ॻाइणनि जो पाण में इश्क हो। त उस्ताद जो जेको मशहूरु कलाम हुन एॾी देरि करे था यार अचो, एॾो कलाम आहे, एॾो हिट कलाम। जो जुदा जेको आहे बेक़दरा क़दर न कहिड़े को, ऐं अशरफ तव्हां यकीन करियो त जेके हुन अफ़ज़ल सोलंगी ऐं न्याज़ पिताफ़ीअ जा उनजा एॾा हसीन कलाम ॻायनि जो ऐं हुनजे पुटनि ते बि ईंदुसि जेके ॻाइनि पिया, पंहिंजे पीउ जा कलाम ॻाए ई जॾहिं साॻियो चपड़ी यकतारो ऐं चपड़ी खे हीअं जेको फेराइण वारो उहो त महफ़िल झूमी थी पाण वॼाए, या हुनजो पुटु कलंदर बख़्श आहे माशाअल्लाह, उहो बि पंहिंजे पीउ जे गले मां जहिड़ो सुर खणी निकितो आहे। वरी दिलबर जलाल आहे जेको हींअर सिंध जे महफ़िलुनि ते छायल आहे। असांजा ॿई महबूब पुट आहिनि, फर्ज़ंद आहे, ॿई पंहिंजे पीउ जी असुल जेकॾहिं हसीन तस्वीर आहे। जलाल जी रुगो नालो न, ख़ूबसूरत इंसान आहे, ॾिसण में बि हसीन इंसान आहे, एॾो साफ़ सुथरो वेल ड्रेस्ड माशाअल्लाह। हुनजा ॿई पुट शहज़ादा आहिनि, कलंदर बख़्श बि शहज़ादो आहे, त दिलबर त हाणे अॼु जे जेको महफ़िलुनि ते पंहिंजे पीउ खे चइजे त रिप्लेस थो कजे, उहो असांखे ख़बर पई त फुल में हुनजी तुरबत आहे। ऐं उहो गुलज़ार जो हिकिड़ो शेर आहे अशरफ त दफ़न हो जाएंगे ज़रख़ेज़ ज़मी लगती है, कल इसी मट्टी से शायद मेरी शाखें निकलें। त जलाल जे राग जा सही वारिस शागिर्द न पर हुन जा पुट आहिनि, ऐं हिन वक़्तु हुनजो जेको पुटु आहे दिलबर जलाल, उहो हुनजे पंहिंजे पीउ जे फ़न जो वारिस आहे। त असां चवण जो मक़सदु इहो त हुनजी जेका रागदारीअ में किथे बि का सिखिया कान्हे, पर अज़ीम खां अज़ीम सिखियाकार रागीअ हुनजे फ़न खे मञियो आहे। अच्छा नसीर भाई ॻाल्हि ॿुधो, हाणे ही जेको माना जलाल खे गौर सां जेके पाण ॾिसूं था या ॿुधूं था त जेका चपड़ी वॼाए थो, हिकिड़े हथ में चपड़ी आहे साईं, हिकिड़े हथ में आंगुर हणे थो, इहो त साईं सिखिया आहे न सर। पोइ इहो माना आउं थोरो मुंदल आहियां, इहो माण्हू कीअं था दावा करे सघनि त हीउ जेको फनकार आहे ही सिखियल ई कोन हो, हिनखे मूसीक़ी जी ख़बर कान हुई। भाई मूसीक़ी ख़बर कान्हे त इहो यकतारो जेको आहे या चपड़ी आउं त कोन थो वॼाए सघां न सर। इन में बि जेका आंगुर सां हुनखे छेड़े पियो त सुर पिया निकिरनि साईं हुन में, ऐं उन सुरनि सां ॻाए पियो। इन जो जवाबु इहो आहे त असांखे ऐं तव्हांखे ऐं सॼी दुनिया हिकिड़ी ॻाल्हि मञणी पवंदी। उहा छा मञणी पवंदी त शाह लतीफ़ चयो आहे त ॾात न आहे ज़ात ते,
जो वहे सो लहे। हा 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 ऐं ॿियो को बि फ़नकार अज़ीम शाइर अज़ीम रागी उहो कुदरत उनखे उहा ॾात ॾींदी आहे, उहा सलाहियत जंहिंखे रुॻो पंहिंजी उथी वेठी ऐं दोस्तनि अहबाबनि ऐं ॿुध सुध मां हुनखे उनजी तरबियत उनखे सिख्या थींदी आहे। त हाणे जलाल बि त हिकिड़ो ई हो न, सिंध में ॿ जलाल कोन्हनि, हिकिड़ो ई हो इहो जेको फुल में ॼाओ पंहिंजे पीउ फैज़ मोहम्मद खे। जलाल में कुदरती सलाहियतूं हुयूं न, हुनखे कुदरत पंहिंजे ॾात सां मालामाल करे हिन ज़मीन ते आंदो, हुन मुख़्तलिफ़ धंधा अख़्तियार कया, पर बिलाख़िर कुदरत जेकी चाहियो त हिन में जेका सलाहियत आहे उहा ई ॿाहिरि अचे ऐं हू जॾहिं महफ़िल ज़ाहिर थींदो वियो त उहा चपड़ी अख़्तारो ऐं इहो त सॼी हिकिड़ी ॿारहाड़ीअ जी असांजी फोक मौसीक़ी जी सिख्या आहे जेको इहा कुदरती हुन में अची वई हुई। वाह वाह। त नज़ीर भाई हाणे इहा ॻाल्हि पाण इनशाला उन खां पोइ बि कंदासीं, त छो न हाणे जलाल खे ॿुधिजे ॾिसिजे। त दोस्तो अचो त जलाल चांडे जो ॾिसूं था ही ख़ूबसूरत नग़मो। जी नज़ीर भाई जीअं तव्हां सवेरे ॻाल्हि पियो कई त ही शख़्स जेको आहे सो सुठो इंसान बेशक ऐं सुठो गायक पियो। जी हा, इहे ॿई शयूं जेके आहिनि नसीर भाई इहे तमामु घटि माण्हुनि में हूंदियूं आहिनि। माना हीअ त मुंहिंजे मौला जी जेका सा कुदरत आहे ऐं इहा सिन्फ़ आहे या इहो तोहफ़ो आहे जो हिकिड़ो सुठो फ़नकार पाए, जी हा, सुठो इंसान पाए ऐं वॾी ॻाल्हि आहे त सख़ी पाए।
बिल्कुलु अशरफ, अवल त तव्हां जीअं सवेल चयो त हीअ असांजो जलाल जीअं असां स्क्रीन ते ॾिठो पिए त आउं हैरत सां थो चवां त हीअ सिंध जे उन्हनि फ़नकारनि मां आहे जिन खे ॾिसो बि तॾहिं बि लुत्फ़ अचे ऐं ॿुधो तॾहिं बि लुत्फ़ अचे, इहो हुनजो स्टाइल आहे। ईअं असां जेको तव्हां हुनजी शख़्सियत जो ज़िक्र कयो त छाकाणि त आउं हुन सां मिलियल आहियां ऐं अशरफ आउं एतिरो विच में ज़रूरु ॿुधाईंदुसि त जनवरीअ में जॾहिं हू अलील हुयो ऐं हैदराबाद जी हिकिड़ी हॉस्पिटल में जामशोर रोड जी वॾी अस्पताल में अची एडमिट थियो हुयो त उनजे फस्ट फ्लोर ते इहे 5-6 जनवरी हुई त असीं हुन सां मिलणु वियासीं, छाकाणि त हुनजा गुर्दा फेल थी रहिया हुआ, श्रिंक थी रहिया हुआ। त मूं हुन खां इहो पुछियो बि हो त हीउ तव्हांखे छा आहे, कहिड़ो का शइ आहे जेका लॻे पई, त पाण चयईं त मूंखे इश्क़ मुंहिंजी ज़िंदगी मूंखां फुरे पियो। आख़िर बि चयईं त हिन वक़्तु बि मुंहिंजो इश्क़ हले पियो ऐं इहो हुन पंहिंजी ख़ुशदिलीअ सां चयो हो। इहा मुंहिंजी हुन सां आख़िरी मुलाक़ात जेका हैदराबाद जी हिकिड़ी अस्पताल में थी त मूं उन वक़्तु ताईं बि हू हिकिड़ी ख़ुशदिलीअ में ऐं हिकिड़ो मिलनसार इंसानु मूंखे नज़र आयो। महबूब त हो ई हो जीअं मूं हुनखे तव्हांखे ॿुधायो। ऐं तव्हां हुनजी जेका शख़्सी सखावत जी जेका ॻाल्हि कई त आउं चाहींदुसि त ॿुधाए त कंवर भगत जेको आहे उहो जेको कमाईंदो हो लुटाए छॾींदो हो, उहो उनजो सखी हो। उस्ताद मंज़ूर अली ख़ान राग जो सखी हो, उन जेको उन वटि फ़न हो उहो पंहिंजे शागिर्दनि खे ॾींदो रहंदो हुयो। जलाल उन में टियों वॾो असांजे सिंध जो सखी आहे जेको तॾहिं जो सखी हुयो, जेको न फ़क़ति इंसाननि सां प्यारु कंदो हो पर असां हुनजी औताक़ बि ॾिठी आहे हिकिड़े हद ताईं, जंहिंमें मूं हुनजे औताक़ जो हर माल ॾिठो आहे, जिते गऊं आहिनि, ढगा आहिनि, ॿकरियूं आहिनि, रिढूं आहिनि, घोड़ा आहिनि। ऐं जलाल जेॾे तव्हां सां कचहरी वेठो करे न त हू बैक उन्हनि सां बि ॻाल्हाईंदो रहंदो, बुर बुर हमा हमा हो ही। असां एॾा खिलंदा हुआसीं त जॾहिं असांजी हुन सां औताक़ ते मुलाक़ात थी आहे त असां ॾिठो त असां सां बि ॻाल्हाए पियो त बैक वक़्तु पंहिंजे माल खे बि उन सां पंहिंजी ॿोलीअ में हुनखे पाण सां गॾु पियो रखे। ऐं सखी त मूं हुनजी औताक़ ते जेको बि ईंदे ॾिठो ऐं नथो सम्झां त उहो खाधे पीते में ख़ाली वियो हुजे ऐं हुन हर कंहिंजी मदद करण जे लाइ हर वक़्तु तयारु रहंदो। वाह 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 नसीर भाई। अच्छा हाणे ॻाल्हि करियूं था त जॾहिं जलाल आहे मैदान ते त वरी ॿिए कंहिंखे स्पेस न मिलियो आहे। ॾिसो न कई माण्हू पैदा त थींदा न, माना मार्केट आई त फन जी मार्केट आहे, पर उन टाइम में बि जेकॾहिं तव्हां हिसाबु हणो था त माना पोइ काफ़ियूं जेके से ख़वातीन आयूं आहिनि जिन चपड़ी खई आहे, जिन इहो जेको कंहिं अलगोज़ो खयो आहे, कंहिं सितार खयो आहे, कोशिशि कई आहे हिन खे बीट करण जी, पर हिन स्पेस न ॾिनो आहे कंहिंखे। ही वियो आहे पोइ थोरो स्पेस मिलियो आहे। अशरफ हू पंहिंजे जॾहिं ज़िंदगीअ में हो त आउं पंहिंजे पूरे तजुर्बे जे आधार ते चवां थो त दुनिया जा जेके मर्द आवाज़ आहिनि, मिसाल तौरु यूरोप में असां माइकल जैक्सन जो काई बि हुनजी रिप्लेसमेंट कोन हुई। माइकल जैक्सन हो। बरे सग़ीर में मोहम्मद रफ़ी आयो त हुनजी ज़िंदगीअ में हुनजे मदे मुक़ाबिल को बि अची न सघियो हुयो। वरी मेहदी हसन ग़ज़ल में आयो त सॼी दुनिया में हुनजो को बि मदे मुक़ाबिल कोन हो। बेशक असां वटि मोहम्मद यूसुफ ज़बरदस्त हो, पर असांजो जीअं मर्दनि में असीं जॾहिं माइकल जैक्सन ऐं रफ़ीअ खे ऐं मेहदी हसन खे ॾिसूं पिया जंहिंजो को मैच कोन्हे, ईअं जलाल बि सिंध ते राज कयो, हुकूमत कई, हुकुमरानी कई। जेको जलाल जो स्टाइल हो नसीर भाई, जेको यकतारो ऐं चपड़ी ते खणे थो त माना उन स्टाइल ते अचां थो त उन स्टाइल में घणनि कोशिशि कई, शहपर वधाया, खणी टोपी रखी या छा कयो, पर वो जलाल नथी। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हर ज़माने में हीरो हिकिड़ो हूंदो आहे। त असांजे सिंध जे क्लासिकल न पर जेका लोक गायकी आहे उनजो अवल आख़िर हीरो जेको आहे न उहो हुन पाण खे साबित कयो ऐं माण्हुनि हुनखे मञियो, उहो जलाल चांडियो। वाह वाह। अच्छा नसीर भाई आख़िर में आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त लतीफ़ सरकार जो मेलो हो, असीं नंढड़ा हुआसीं त उते पंहिंजो मुमताज़ मिर्ज़ा साहिबु जलाल खे वठी आयो त माण्हू माना इहो दरगाह जे भरिसां आहे, तमामु इलाही माण्हू आहे त माण्हू उते दाऊं कयो जलाल कहिड़ो आहे, जलाल कहिड़ो आहे। हीउ वेठो, पोइ हुनखे चई बाबा उथी बि माण्हू खे ॾेखार। पोइ जॾहिं उथियो आहे हीउ मरूम, एॾी क्लैपिंग थी आहे, एॾी तारियूं वॻियूं, मूंखे अञा ताईं उहो सीन जेको आहे, पर उन में पंहिंजा गला जेके बटन हिकिड़ो लॻल हूंदो हो। मुमताज़ मिर्ज़ा साहिब खां पोइ उन स्टेज खे आउं स्टेज सेक्रेटरी जी हैसियत में, इहो 1997 आहे। ऐं मूं जलाल जॾहिं 2001 में हुनजो वफ़ात पई थिए त उहो हिकिड़ो साल अॻु में बि जेको आख़िरी शाह लतीफ़ जो मेलो आहे उनजी मुंहिंजी अनाउंसमेंट हुई। जलाल मूंखे लॻो थोरो थोरो मूंखे अलील लॻो जॾहिं हुन पंहिंजी एंट्री अची ॾिनी, अची वेठो त मूं उन खां अॻु में कॾहिं न ॾिठो त हुन पाणी घुरियो हुजे, त हुन पंहिंजे ॻाइण खां अॻु में थोरो पाणी घुरियो त
ऐं थोरो हेॾां होॾां ॾिसण जी बि कोशिशि कई त मूंखे लॻो त हीउ थोरो हिन जी तबियत बहितर न आहे। हीउ हुनजे वफ़ात खां हिकिड़ो साल अॻु वारो जेको आख़िरी मेलो हू शाह लतीफ़ जो ॻाए वियो आहे। बाक़ी शाह लतीफ़ जे मेले में अॼु बि जॾहिं अनाउंसमेंट लाइ दिलबर जी ऐं कलंदर जी कयां थो त छा तव्हांखे जलाल पसंदि आहे त 15,000 18,000 माण्हू उथी बीह रहंदा आहिनि ऐं जॾहिं ॿुधाईंदो आहियां त हुनजो पुटु थो अचे दिलबर जलाल त ओतिरी मोट हुनखे ॾींदा आहिनि जेतिरी हू जलाल खे ॾींदा हुआ। वाह 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 वाह। त नसीर भाई हाणे माना जलाल खे पाण जलाल करण में का बि कसर कान कटाई। बेशक त इन सां प्रोग्राम जो वक़्तु हाणे पहुतो। तव्हांजी लख लख तव्हांजी महिरबानी नसीर भाई, तव्हां असांखे टाइम ॾियो था ऐं हिकिड़ो प्रोग्राम पाण कयूं था, कोशिशि कयूं था त जेका बि फ़नकारनि जे बारे में जेका भेट आहे उहा असां पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं। त मुंहिंजा दोस्तो इन सां हाणे प्रोग्राम महिराण जा रागी जो वक़्तु हाणे पूरो थियो। असांजे एक्सपर्ट नसीर मिर्ज़ा ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत। मिठाया मिठो खणो पर मुंहिंजो मुंहुं बि मिठो ईअं कंहिं न ॾिठो जीअं मूं ॾिठो महबूब खे। साजन तुझी सिक जा समादर आखिर रातो ॾींहुं रूह में कया वहमन वाहेरा अची हूं दहमन चवे ॾींहां ॾह भेरा त जान जिगर जरा वेली तोखे दोस्त दुआ करे। ओ साजन तुंहिंजे सिक जी अथम अदर में उणतुण थोड़ा ऐं फेराक जा था चाक कन चुण चुण हे कर हाल हमल जो अची साजन त सुण सुण तुझ ॻाल्हियूं ऐं गुण गुण मूंखे कंहिंदम विसरनि की लॻी। दोस्तो इन दौर में को बि माण्हू चरियो न आहे, चरिया आहिनि पर गिद्धू बंदर में आहिनि। ही साइंसी दौर पियो हले, चए थो छा कीड़ी छा का आशिक़ पंहिंजे महबूब जे अॻियां इन जी असांजे अॻियां कीड़ी आहे। ओ छा कीड़ी छा का मूं जहिड़े मिसकीन ते गुस्सो हिन ग़रीब सां तोखे मुंहुं मुनासिब न हादी लॻ हमल ते मूटा मेर मला ही साजन न है सलाह जो दिल खसे दरकारी। ओ कॾहिं बाग बि कटिजी वेंदा आहिनि, कॾहिं खूह बि लटजी वेंदा आहिनि, कॾहिं बाग बि कटिजी वेंदा आहिनि, कॾहिं खूह बि लटजी वेंदा आहिनि। पोइ छा ए दिलड़ी चरी ईअं थींदो आहे, कॾहिं दोस्त बि मटिजी वेंदा। ही शहर हो त कॾहिं बाग बि कटिजी वेंदा आहिनि, कॾहिं खूह बि लटजी वेंदा आहिनि। ए दिलड़ी चरी ईअं थींदो आहे, कॾहिं दोस्त बि मटिजी वेंदा आहिनि। ओरो न दिलड़ी जरा फटजी पिया आशिक़ पंहिंजी दिलि खे चए पियो न रो। ओरो न दिलड़ी जरा फटजी पिया पोइ छा ओरो ई थी जन लाखे मटिजी ओरो ई थी जन लाखे मटिजी
जी दिल खे करो जो दिलड़ी जहिड़ा फटजी पिया रोई थी जन लाइ से मटजी विया पर दिल छा पई चए दिल पे चए तूं पुछा करूं मटजी राजा कहिड़ो के विधान वो चयो दिलड़ी तूं पुछ दिल चयो दिलड़ी तूं पुछ दिल चयो दिलड़ी तूं पुछ दिल पले जा पाण जान पले जा पाण जान पर मुझी दिल में कौन है यार तेरी गे तो प्यार आया तुझे याद दिलड़ी लगी यार दिलड़ी दिलड़ी लगी यार फावनी बे अख्तियार उनखे मुझे दर्द जी खबर न का चार आरा चोरी हारणू कया सिरह में बीमार यार कल्बन तारू नायूं ताल बसा तकरार हिक इश्क जा आज़ार उस प्री परवाना है का